जगमग चंड सितारन जी सुहिणनि माण्हुनि प्यारनि जी धरती धरती धरती। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं ठीक है? मज़े में? उम्मीद बिल्कुल ठीक ठाक हूंदा। फर्स्ट क्लास हूंदा। प्रोग्राम जो आगाज़ थी वियो आहे त ॿुधाईंदो हलां। अॼु जेको आहे सो ज़बरदस्त क़िस्म जो ॾियारो आहे। अॼु जेका आहे सा 100वीं सालगिरह आहे धरती टीवी जी ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह अॼु आउं बि हिते मौजूदु आहियां ऐं ज़बरदस्त क़िस्म जी फैमिली आहे। इन फैमिली जो हिसो आहियां आऊं ऐं जेका आहे गुफ़्तगू ऐं जेको सिलसिलो आहे जारी ऐं सारी आहे। ज़बरदस्त क़िस्म जा स्टार असां सां गॾु मौजूदु आहिनि, स्टार्स मौजूदु आहिनि त उहो जेको सिलसिलो आहे उहो जारी सारी आहे। होस्ट जो जेको सिलसिलो आहे उहो बि जारी सारी आहे। पर उन खां पहिरीं ॿुधाईंदो हलां जेका मूंसां गॾु मुंहिंजी को होस्ट आहे उनजो आउं पर्सनली फैन त आहियां पर ज़बरदस्त क़िस्म जी होस्टिंग कंदी आहे, अदब सां रिलेटेड आहे। वन एंड ओनली शाज़िया करीम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम ऐं व्यूअर्स खे अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूदु। उम्मीद आहे तव्हां सभई बिल्कुलु ठीकु ठाक ख़ैरियत सां फिटफाट मज़े में हूंदो ऐं गर्मीअ खां बचा बि हूंदो ऐं बचाव जा उपाउ बि वरिता हूंदो। सो धरती टीवी जी 100वीं सालगिरह आहे। तमामु घणा एक्साइटेड आहियूं ऐं यकीनन हिननि ख़ुशियुनि में असां सां गॾु अव्हां बि मौजूदु आहियो। ऐं मां खे ॿुधाईंदी हलां त हीअ मुंहिंजी मदर ऑर्गेनाइज़ेशन रही आहे ऐं मुंहिंजे करियर जी जेका शुरूआति थी आहे उहा धरती टीवी सां थी आहे। इन करे धरती टीवी सां मुंहिंजी जेका इमोशनल अटैचमेंट आहे न उहा तमामु घणी आहे। ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं असां पंहिंजे बारे में ॻाल्हायूं त माना मशरिक़ ऐं मग़रिब पाण में मिलिया आहिनि। सो अच्छा उनजी वजह आहे इहो छो चयो, इन करे चयो छो जो मुंहिंजी जेका नेचर आहे, मुंहिंजी जेका तबियत आहे, जेको होस्टिंग जो जेको सिलसिलो रहियो आहे उहो आहे त थोरो जॉली टाइप आहे, मस्ती मज़ाक आहे। माना जंहिंखे ओपनली थोरो चइजे छो छिछोर पढ़ियारो रहियो आहे थोरो न घणो छिछोर। ऐं शाज़िया जेको आहे सो अदबी रिलेटेड आहे ऐं माशाल्लाह मतिलबु उहो जॾहिं होस्टिंग कंदी आहे त मूंखे काफ़ी सारो सिखण लाइ मिलंदो आहे पर आउं अप्लाई कोन कंदो आहियां छो जो ॾाढा ॾुखिया जुमिला हूंदा आहिनि। सो इहो वारो सिलसिलो आहे। बाक़ी अॼु जेके स्टार्स आहिनि मुंहिंजे ख़्याल सां इंट्रोडक्शन जी साइड बि हलिजे। सो मुंहिंजे ख़्याल स्टार्ट अगरि तव्हांखे लेडीज़ फर्स्ट लाइ हूंदी आहे, फर्स्ट लेडीज़ फर्स्ट हूंदी आहे पर अॼु कुझु अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेके सम्झ में नथो अचे लेडीज़ फर्स्ट रखूं या जेंट्स फर्स्ट रखूं। सो बहरहाल बिल्कुलु असां इंट्रोडक्शन न वधंदासीं छो त असां ई ॻाल्हाईंदा रहंदासीं त लाज़िम आहे महिमाननि सां पोइ असां ॻाल्हाए कोन सघंदासीं। सो पंहिंजी हिन यखे खे असां बंदि था कयूं फ़िलहाल है न। अॼु कुझु ईअं ई ॻाल्हाया न छो त माण्हू सम्झंदा आहिनि त शाज़िया एतिरी सीरियस आहे ॼण ICU मां निकिरी आहे। सो मां ॿुधाइण थी चाहियां त मुंहिंजा प्रोग्राम सिर्फ़ु अहिड़ा हूंदा आहिनि पर मां एॾी सीरियस बि कोन। हा नेचर वाइज़ जॾहिं असां आम मुलाक़ात थींदी आहे मेकअप रूम में या किथे त इलाही जॉली तबियत आहे शाज़िया जी ऐं मस्ती मज़ाक कंदी आहे। पोइ जॾहिं आउं पुछंदो आहियां त तव्हां हिते मस्ती मज़ाक कयो था ऐं जॾहिं स्क्रीन ते था अचो पोइ अलाए छो था सीरियस थी वञो त चई यार अलाए छो मतिलबु सीरियस थी थी वञे मूंखे ख़बर न पवंदी आहे। जुमिला अहिड़ा हूंदा आहिनि, अहिड़ी हिकिड़ो सिस्टम आहे सो अहिड़ो हिकिड़ो थी थो वञे। पर अॼु जेको आहे सो असांजी कोशिशि रहंदी त शाज़िया खां बि कोशिशि कंदासीं त मस्ती मज़ाक कराईंदासीं। हा इहो ई सीन आहे। सो बहरहाल तारुफ़ न वधंदासीं। हिन पासे जी जेका शख़्सियत मौजूदु आहे उहे माशाल्लाह तमामु बहितरीनु शाइर आहिनि। सो शाइर आहिनि त माना अॼु हुस्न ते जमाल ते शाइरी थींदी है न। वाह वाह, अॼु शाइरी ॿुधण लाइ मिलंदी। अॼु ख़बर पवंदी त अॼु जेका सिंधी आहे एक्चुअली जेका सिंधी आहे किथे किथे असां ग़लतियूं करे था वञूं, किथे किथे असां मिस्टेक्स करे था वञूं, उहा बि अॼु असां ॾिसी क्लियर थींदो। तव्हांजो सही क्लास वठंदासीं। सो अव्हांखे ॿुधाईंदी हलां त उन शख़्सियत मुख़्तलिफ़ TV चैनल्स ते कमु कयो आहे ऐं हाणे असांजी टीम यानी कि धरती टीवीअ जो हिसो आहिनि ऐं हिते उहे जेको प्रोग्राम कनि पिया उनजो नालो आहे ॾात अनोखी जेको अदबी प्रोग्राम आहे तमामु बहितरीनु आहे। सो ऑन एयर बि थी चुको आहे। यकीनन मां ॾिठो हूंदो भली कार चवां थी अमर पीरज़ादे खे अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु शाज़िया, महिरबानी महिरबानी ऐं थैंक यू सो मच अव्हां हिते कई आया आहियो। न महिरबानी अव्हां जी ऐं धरती टीवीअ जी ऐं धरती टीवीअ खे हुनजे सालगिरह जो मुबारकूं था ॾियूं। ख़ुशीअ जो मौक़ो आहे बिल्कुलु ऐं असां पाण धरती टीवीअ जे सथ जो हिसो आहियूं। सो इहा सालगिरह गॾिजी मल्हायूं पिया। बिल्कुलु। अच्छा असां उहो ॾिठो न छोकिरनि में ॿई त सुहिणा पाण ॿई छो मूं अॼु सोचियो पियो त ॼाण इलाही ख़ूबसूरत थी वेंदुसि पर जॾहिं अदा खे ॾिठो त मूं चयो ॼाण थोरो घटि पियो लॻा। असां बि होस्ट आहियूं न त होस्ट त ख़ूबसूरत हूंदा आहिनि। अॼु हा अॼु वरी इलाही जेके आहिनि होस्ट बि आहिनि त ॻाल्हाइण लाइ शायदि घटि मिलंदो अचे ऐं तव्हांखे खिलणो हर जुमिले खां पोइ। सो अॼु जेको ॿियो असां सां गॾु गेस्ट मौजूदु आहे उहो ज़बरदस्त क़िस्म जो आर्टिस्ट आहे त न जो आहे छो वरी स्टाइल आहे ऐं माशाल्लाह हू डिफरेंट क़िस्म जा कैरेक्टर्स कंदो आहे ऐं
फज़ीलत बेगम जेको हुनजो करेक्टर आहे उहो फेमस आहे त हाणे वरी फीमेल जे हवाले सां अचूं त फज़ीलत बेगम बि असां सां गॾु आहे ऐं उहा माशाल्लाह असांजे अक्सर शोज़ में मुलाक़ात थींदी रहंदी आहे सो वेलकम था कयूं तव्हांखे असांजे शो में अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम फज़ीलत बेगम कीअं आहियो चाह के चङियूं अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो ठीक ठाक आहियो असां मौजुनि में आहियूं अॼु मौजूद में असां जूं बि मौजूं आहिनि सालगिरह जो ॾींहुं आहे ज़ाहिरा तव्हांखे मुबारक हुजनि ख़ैर मुबारकूं तव्हांखे सभिनी खे मुबारकूं हुजनि ऐं धरती टीवी जे तक़रीबन जेको इज़त आहे असांजो सभिनी खे मुबारकूं ॾिसण वारनि खे मुबारकूं ऐं धरती टीवी मुंहिंजो त हिननि सां अहिड़ो रिश्तो पियो हले मतिलबु सावरा बि आहिनि ऐं पेका बि आहिनि सावरनि मां केरु आहे हिते पेकनि मां केरु आहे सावरनि मां सोराब वारा पेकनि मां जहाज़ पेकनि मां जहाज़ शुक्र आहे तव्हां पेकनि मां आहियो ज़बरदस्त सो उन खां पोइ हिन पासे ॾे असां वधूं बिल्कुलु इन सिफ़ खे पूरो करिणो आहे हा इन सिफ़ खे पूरो करिणो आहे उन पासे ॾांहुं पोइ वरी असां उन खां पोइ असां हिन पासे ॾे वधंदासीं सो टीं जेका शख़्सियत मौजूदु आहे उहा अॼुकल्ह धरती टीवी जो ई हिसो आहे हिते जेको प्रोग्राम आहे धरतीअ जा सितारा वाह वाह उहो कनि पियूं उहा ॿी ॻाल्हि आहे त असांखे कॾहिं सितारो कोन सम्झो अथनि इन करे इंटरव्यू कोन कयो अथनि कॾहिं हा बिल्कुलु इहा ॻाल्हि त सही कई असां इन शायदि सितारो सम्झनि ई नथा असां इंटरव्यू नथा कनि कॾहिं न असांखे चयो अथनि तव्हांजो बि इंटरव्यू कयूं हा अलाए डायरेक्टर बि मथां इहा शिकायत कयूं था ख़्याल सां ॻाल्हाइजनि जाज़िब ॿिनि सुहिणनि ख़ूबसूरत माण्हुनि जे विच में फज़ीलत बेगम अल्लाह सदको ताम खूबसूरत है होस्ट भी भाई ऐं खूबसूरत माशाल्लाह सो असां सां गॾु मौजूदु आहे सरवत जबी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो बिल्कुलु ठीकु अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ठीकु आहियो ख़ुशि मां बिल्कुलु ठीकु आहियां अच्छा इलाही मुबारकूं धरती टीवी के 16 इयर्स दे हैव कंप्लीटेड अच्छा धरती जा सितारा त मां कंदी आहियां हिन खां पहिरीं मां जर्नलिस्ट हुयमि पर जर्नलिज़म करे 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 स्टिल आई एम डूइंग अ जर्नलिज़म रिपोर्टिंग बट एज अ होस्ट एज आई एम डूइंग अ धरती जा सितारा सो यू ऑल आर स्टार्स इन फ्रंट ऑफ मी सो इंशाल्लाह ताला छो न अवां धरती जा सितारा आहियो मां लिस्ट में हाणे इनखे ऐड करे थी वठां ऐं इंशाल्लाह नेक्स्ट विल बी you will be the guest of my so thank you so much you will be the guest of my program next inshallah अच्छा असां भई गॾु न कंदासीं अलॻि अलॻि कंदासीं ओके डन थी वियो छो असां अलॻि अलॻि स्टारियूं ॿई स्टारियूं वाओ माना अलॻि अलॻि माना तव्हांजो शो अलॻि थींदो मुंहिंजो शो अलॻि थींदो अच्छा माना तव्हां चाहियो त हिकिड़ो सीरियस शो अलॻि थिए हिकिड़ो कॉमेडी माना मज़ाइया फन न हाणे इहा जेका इहा कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हिकिड़ो माण्हू ते न हिकिड़ी शइ फिक्स थी वेंदी आहे त हीउ माण्हू सीरियस आहे उहो भले मस्ती बि कंदो न पोइ चवंदा यार हीउ सीरियस आहे त ईअं कोन्हे हाणे तव्हांजी जेका आहे सा नेचर में इलाही फ़र्क़ु आयो आहे प्रोग्राम्स में इलाही फ़र्क़ु आयो आहे मस्ती मज़ाक में इलाही फ़र्क़ु आयो आहे ऐं उमेदु आहे त अञा वधीक फ़र्क़ु ईंदो ऐं वरी जॾहिं शो थींदो आहे त वरी जॾहिं सॉन्ग्स ॿुधण लाइ मिलंदा आहिनि त वरी कमाल थींदो आहे एनर्जी अची वेंदी आहे एनर्जेटिक माण्हू थी वेंदो आहे ऐं मूंखे मज़ो इहो इन ॻाल्हि जो पियो अचे ऐं सुठो इन करे पियो लॻे त अॼु तव्हां ॾाढा माना सीरियस थी विया आहियो ओ माय गॉड लॻे थो हेॾा वारो असरु होॾे शिफ्ट थी वियो आहे बहरहाल ॿिया महिमान बि आहिनि जहाज़ बिल्कुलु अॼु असां सां गॾु ज़बरदस्त क़िस्म जो सिंगर आहे अक्सर शोज़ में मुलाक़ात थींदी आहे ज़बरदस्त क़िस्म जो आवाज़ु आहे ऐं माशाल्लाह सुठो ॻाईंदा आहिनि तनवीर भाउ असां सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम तनवीर भाउ अस्सलाम वालेकुम कीअं आहियो सो थैंक यू सो मच अमां हिते कही आहियो ऐं व्यूवर्स उन खां पोइ जेका शख़्सियत आहे उहे तमामु घणा सीनियर आहिनि मतिलबु असां अञा अखि मस खोली हूंदी त उन्हनि खे असां टीवीअ ते ॾिठो आहे सॉरी मां उमिरि नथी ॿुधायो उन्हनि जी मां इहो नथी शो करणु चाहियां त मां उन्हनि खां इलाही नंढी आहियां पर मतिलबु PTV हुजे ऐं उन ते असां हिकिड़ो प्रोग्राम ॾिसंदा हुआसीं आबादगार हा न सो उहो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त हूंदो हुयो ऐं उहो उन ई फॉर्मेट सां उहा जेका शख़्सियत आहे उन हाणे धरती टीवी जॉइन कई आहे ऐं इनशाला अहिड़ो ई शानदार प्रोग्राम हू हिते बि पेश कंदा ऐं मां भागवन थी सम्झां पंहिंजे पाण खे त उहा शख़्सियत अॼु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे छो त उहे तमामु घणा सीनियर आहिनि भली कार चवां थी जनाब अयाज़ गाद साहब के अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ॾाढी ख़ुशी थी जंहिं तरीक़े सां तव्हां ज़िक्र कयो तमामु सीनियर मुंहिंजी अछी ॾाढ़ी मां त हर को सम्झी वेंदो त केतिरी जी उमिरि हूंदी लिखण जा सभु बहाना आहिनि पर हाणे मूं सोचियो आहे त जीअं अलाह साईं रखियो आहे उनखे ईअं कंदासूं तबियत बि ठीकु आहे माशाअल्लाह ऐं वॾो अरसो थियो आहे इन मीडिया सां तालुक़ु रखंदे ऐं आबादगार प्रोग्राम जेको आहे उहो तक़रीबन 32 साल खां वठी अञा ताईं जेको आहे सो कंटिन्यू आहे यूट्यूब ते बि जाम प्रोग्राम जा पिया आहिनि
आख़िरी प्रोग्राम धरती टीवी ते कया हुआ करोना खां पोइ हाणे ॿीहर जेको आहे दोस्तनि जेको आहे सो चयो आहे त तव्हां अचो ऐं हीउ प्रोग्राम कयो सो अल्हम्दुलिल्लाह इंशाल्लाह तमामु जल्द जेको आहे धरती टीवी तां आबादगार प्रोग्राम आन यार थींदो बिल्कुलु ऐं मां सम्झां थी हिन महिल धरती जेको कमु करे पियो उहो तमामु घणो प्रोडक्टिव आहे ईअं न आहे त ॿिया चैनल्स कमु न पिया कनि पर हिन महिल धरती टीवी जा जेतिरा बि प्रोजेक्ट्स आहिनि जेतिरा बि प्रोग्राम्स आहिनि उहे उन्हनि में फन बि आहे उन्हनि में नॉलेज बि आहे मतिलबु घणा एलिमेंट्स आहिनि ऐं घणा टॉपिक्स आहिनि जिन ते वरी असां तबसरो बि कंदासीं। खां वॾी ॻाल्हि आहे प्रोडक्शन आहे ऐं ज़बरदस्त क़िस्म जी प्रोडक्शन आहे हर हिसाब सां जेके असांजा जेका क्लास आहे होस्ट जी उहा सभु कमु कनि पिया पंहिंजे पंहिंजे हिसाब सां त उहा चवंदा आहिनि सिलसिलो जारी आहे पर असां अगरि हिकिड़ो अञा ज़बरदस्त क़िस्म जो आर्टिस्ट आहे यंग आहे घटि टाइम में पंहिंजे पाण खे मञरायो आहे ऐं कमाल जो आर्टिस्ट आहे जॾहिं हुनजी एक्टिंग ॾिसंदो आहे त कमाल लॻंदो आहे पर उहा अक्सर हू बि करेक्टर्स कंदा आहिनि अक्सर अली गुल मल्हा सोराब सुमरो साहिब सां नज़र ईंदा आहिनि ऐं हुननि जा जेके आहिनि शो बि धरती टीवी ते काफ़ी सारा ऐं हमेशह हुननि खे ॾिसी करे ईअं न लॻंदो त यार यंग आहे हिकिड़ो माण्हू बिल्कुलु जो सीनियर हूंदो आहे न उहो कमु कंदो आहे उहो सो असां सां गॾु वन एंड ओनली शेर दिल गाओ मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम अस्सलाम वालेकुम ऐं जेके धरती टीवी ॾिसनि पिया सभिनी खे 16 सालगिरह जूं मुबारकियूं ऐं धरती त असांजो घरु आहे हिते त ईअं सम्झो त अधु ज़िंदगी गुज़री वई आहे इंशाअल्लाह जेका बाक़ी ज़िंदगी आहे उहा बि हिते ई गुज़रंदी। ॾिसो त हाणे हिन जी उमिरि में हिन उमिरि में बि चयो त मुंहिंजी अधु ज़िंदगी गुज़री वई आहे त बाक़ी हिन ज़िंदगी टोटल आहे केतिरी तव्हां इंश्योरेंस वग़ैरह कराए छॾी आहे? अदा ॻाल्हि इहा आहे त हिन दौर में जेको 60 साल जीए सम्झो त घणो थी वियो हाणे मां साईं जे लाइ कुझु नथो चवां। अच्छा कॉमेडियन खे इहो हिकिड़ो फ़ाइदो हूंदो आहे त उहो कुझु बि चई वञे न केरु माना ॾुख न कंदो आहे ऐं असां जेकॾहिं ग़लती सां सिर्फ़ु लफ़्ज़ हेॾे होॾे थी वञे न त माण्हू चवंदो अई शाज़िया असांजी बेइज़ती करे छॾी। उहा बि हिते चवंदा आहिनि हा हा ठीकु आहे ओके ओके ॿाहिरि चवंदा तूं ॿाहिरि निकिर। बिल्कुलु ईअं ई हूंदो आहे। अच्छा शेरदिल खे मूं अक्सर ॾिठो आहे त उहो मायाणो गेटअप बि उन्हनि जो हूंदो आहे। हा सो कॾहिं कॾहिं ईअं माना उन माई वारो रूह न अची वेंदो अथव तव्हांजे अंदरि? न न माइन जो रूह त करेक्टर में जंहिं महिल हूंदा त माईअ वारो ई रूह हूंदो आहे छो जो उन करेक्टर में माण्हू ज़िम थींदो आहे तॾहिं परफॉर्मेंस निकिरंदी आहे जीअं हे आहे त निकिरी कोन थो करेक्टर मां असां वरी निकिरी मर्द था थी था वञूं हे त माना घर में बि ईअं आहे त करेक्टर में माण्हू जीअं हिन महिल हे आहे ॾिसो हाणे लेडीज़ तव्हांखे पहिरियों ॻाल्हाए जंहिं महिल ॻाल्हाए थो त माना भो थो थिए वेठो आहे त सुहिणो आहे। वाह वाह इहो वरी शाज़िया लास्ट में जेको न कवर कबो आहे उहो छो जो हिन पासां तो रिस्पॉन्स अचे थो न ॾिसी वठो हाणे एड़े माण्हू जे पासे में वेठो आहे पाण खे चए थो त असांजे दौर जा माण्हू जल्दी ख़तम थी वञे मां तोखे वधीक छा तव्हां बि न मुंहिंजी त सम्झ अचे थी तव्हां पोइ ॾिठो न जेकी ॾिठो सो मूं हाय अल्लाह हाणे नंबर डिलीट कयो त मां हल भेण तव्हां बहितर आहियो तॾहिं ॾिसो साईं खे असां शरीफ़ सम्झो असांजी ज़िंदगी तव्हां कीअं साईं हे राज़ ख़्वाहिश था थियनि पिया साईं हिननि सां अगरि तव्हां 5 मिंट अञा वक़्तु गुज़ारियो तव्हांखे रिटायर करे छॾींदा। मक़सदु आहे हिननि सां वक़्तु न गुज़ारियो आहे पर टीवी ते नज़र ईंदो आहे त हे सम्झंदा त असां सां गॾु था वक़्तु गुज़ारियो। मूंखे लॻंदो आहे त मां बि वरी जुग जी आहियां खैर अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। माफ़ कजो कंपेयर खे माइक मिले ऐं होॾां मौलाना साहब खे माइक मिले जॾहिं माइक मिलंदी आहे त पोइ ईअं ई ॻाल्हाइबो न होॾां हो बसि कंदो न असां खां ख़ामोश थींदो। शेरदिल गाओ असां सां गॾु आहे। अच्छा घणा करेक्टर करे चुका आहियो हेसि ताणी तव्हां? करेक्टर त इलाही कया आहिनि तक़रीबन करे ईअं कॾहिं ॻणिया त कोन्हनि पर इहो सोचींदा आहियूं त कहिड़ो करेक्टर न कयो आहे उहो कयूं त उन मां अंदाज़ो लॻायो त असांखे करेक्टर ई कोन थो मिले त हाणे छा कयूं रिपीट था कंदा अचूं उन्हनि खे असां। तव्हां पुछोसि न कहिड़ा कहिड़ा किरदार कया आहिनि करेक्टर ते छो था वञो कीअं ॿुधाईंदो करेक्टर कीअं ॿुधाईंदो पंहिंजो करेक्टर किथे ॿुधाईंदो तव्हां पुछो तव्हां घणा घणा केॾा किरदार कया इहो इन जे करे थी चवे फज़ीलत बेगम मां त करेक्टर ते ॻाल्हायो हाणे हे छा ॻाल्हाईंदो पंहिंजे करेक्टर ते। अच्छा न तव्हां ॻाल्हाईंदो छो था जो ॻाल्हाईंदी फज़ीलत बेगम वेठी आहे न हिते इहा ई त आहे न हिते माने तव्हां कंफ्यूज छो आहियो? मां कंफ्यूज प्रेशर आहे न लफ़्ज़ में निकिरंदा न उस्ताद थी वेंदा न ग्रामर ग़लति थी वेंदो न। हा इहा बि ॻाल्हि आहे। बहरहाल अमर साहब सफ़ा ईअं माना ईअं सीरियस लॻा असां हिन पासे बिल्कुलु हेॾा शेर ॿेर त हेॾा आहिनि न। सो सर तव्हांजो बि हिते जेको सफ़र गुज़रियो आहे उहो कीअं गुज़रियो आहे तव्हांजो केतिरे टाइम खां हिते कमु कयो पिया?
जी हूअं त अदबी दुनिया में पुराणा आहियूं ऐं लिखंदा रहिया आहियूं पर ऐं अदबी प्रोग्रामनि जी मेज़बानी मां कंदो रहियो आहियां फेस्टिवल्स में जेके मुख़्तलिफ़ फेस्टिवल्स था थियनि सिंध में उन्हनि जी मेज़बानी अदबी सेमिनार्स कॉन्फ्रेंसिस जी पर इहा मुंहिंजी ज़ाती हिकिड़ी ख़्वाहिश हुई त सिंधी मीडिया में जेको आहे हिकिड़ो अदबी प्रोग्राम कजे छो त असांजी जेका सिंधी मीडिया आहे उन में तमामु घटि अदबी प्रोग्राम हिन वक़्तु थियनि था असां दोस्त बख़्शण महिराणवी कंदो रहियो आहे या ॿियो मूंखे को नथो नज़र अचे हिन वक़्तु अदबी प्रोग्राम त असल में मां इहो थो सम्झां त जेका प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे उनजो हिकिड़ी वॾी ज़िम्मेवारी आहे उहा आवाम खे तफ़रीह मुहैया करे थी उन सां गॾु उहा उनजी हिकिड़ी तरबियत बि करे थी हिकिड़ी शख़्सियत साज़ी थी करे असांजे अनफॉर्चुनेटली असांजो जेको तालीमी निसाब आहे उन में जेको आहे असांजी शख़्सियत साज़ीअ ते घटि कमु कयो थो वञे इहो कमु सिंध में सिंधी अदब कंदो रहियो आहे शाह लतीफ़ खां वठी जेको अदब सिरजियल आहे उहा इंसान जी शख़्सियत साज़ीअ में वॾो किरदारु अदब जो इहो रहियो आहे ईअं ई मां सम्झां थो त जेका मीडिया आहे उहा प्रिंट मीडिया हुजे या इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे तफ़रीह सां गॾोगॾु उन्हनि जी इहा ज़िम्मेवारी आहे त उहा आवाम में सुजागी पैदा कनि हिकिड़ो शऊर पैदा कनि हिकिड़ी मस्बत सोच पैदा कनि ऐं उन हवाले सां हिकिड़ो समाज खे जेकॾहिं तव्हां ॾिसो त जेको कंटेंट आहे जेको मस्बत मैसेज आहे उनजी हिकु खोट आहे चयो इहो वेंदो आहे त असां इहो सभु कुझु इन लाइ था ॾेखारियूं छो त अवाम इहो ॾिसणु थो चाहे पर मां इहो थो सम्झां त अवाम जेको ॾिसणु चाहे थो उहो तव्हां भली ॾेखारियो पर अवाम खे उहो बि ॾेखारियो जेको खेनि ॾिसणु घुरिजे ऐं इहा जेका ॻाल्हि आहे उहा ईअं ई ईंदी जॾहिं असां अदबी प्रोग्राम कंदासीं जॾहिं असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं पोइ उहा ज़हन साज़ी थींदी जॾहिं तव्हां इहो ॾिसो त जेका मीडिया आहे उहा सिंध जे कुंड कुड़छ में जेको नंढो ॻोठु आहे उते तव्हांजो हे वॉइस वञे थो त हिते असां जेको बि ॻाल्हायूं था जेका ॿोली था ॻाल्हायूं जेको मैसेज था ॾियूं उहो उते कन्वे थिए थो ऐं काउंट थो थिए उहो त इन लाइ मां धरती टीवीअ खे जस ॾींदुमि त अॼुकल्ह जेको धरती टीवी प्रोग्राम्स थी करे उहो तफ़रीह सां गॾोगॾु तमामु हिकिड़ो पावरफुल कंटेंट ट्रांसफ़र पियो थिए उन में हुननि तालीम ते सिहत ते ऐं ज़रात ते अदब ते ऐं जेके ॿियनि मुख़्तलिफ़ शोबा आहिनि उन्हनि ते जेके इनिशिएटिव्स वरिता आहिनि मां सम्झां थो इहो सिंधी मीडिया लाइ ऐं सिंध जे अवाम ऐं समाज लाइ तमामु ज़रूरी आहे टाइम थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं हलूं था ब्रेक तरफ़ एती प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं जगमग चंड सितारनि जी सुहिणनि माण्हुनि प्यारनि जी वैसे मां कुझु अर्सो पहिरियों न हिकु क्लिप पे ॾिठी त मतिलबु जे शादी हर कोई माण्हू ख़ुशी लाइ कंदो आहे जेकॾहिं शादी कामयाबु थी वई त सुठी ॻाल्हि आहे माना इंसानु ख़ुशि रहंदो ऐं जेकॾहिं नाकाम थी त शाइर सुठो थी वेंदो पोइ तव्हां शाइर सुठा कीअं थिया आहियो माना तव्हांजी शादी त कामयाबु मां शादी अॻु में ई शाइर हुउमि इन लाइ इहा ट्रेनिंग मूंखे मिलियल हुई त शाइर कामयाबु कीअं थियणो आहे या तव्हां पहिरीं माना इहो ज़हन ठाहे छॾियो अगरि मिसाल तौरु ईअं न बि थिए थो अगरि नथी हिकिड़ी मिसाल तौरु शादी उहा हिते सक्सेसफुल शाइर तव्हां ई आहियां असल में शाइरी जेका आहे न हिकिड़ो ॾांव आहे ॾात आहे ऐं हिकु सोच जो सफ़र आहे उनजो महबूबा जे मिलण ऐं न मिलण सां को तालुक़ु न आहे छो त असां पंहिंजियूं कैफ़ियतूं बयानु था कयूं ऐं समाज जूं कैफ़ियतूं बयानु था कयूं जेकॾहिं कंहिंसां ज़्यादती थी थिए कंहिंसां त उहो बि असांजो कलम उन ते लिखे थो ऐं इहो ई शऊर आहे ऐं माण्हू पंहिंजे अंदर में अकेलो रहे थो भली उहो कंहिंसां बि हुजे बिल्कुलु सर सरवत सां ॻाल्हाईंदासीं पर छा आहे त अदीब पाण खे बचाइण में माहिर हूंदो अथव ख़बर अथव बचाए ओके सरवत जी मूंखे लॻे न उर्दू स्पीकिंग अचानक शिफ्ट थियण वारी सो तव्हां को सवाल करणु चाहियो न सवाल बिल्कुलु इहो आहे माशाल्लाह तव्हां जेको शो कयो पिया हिकिड़ा शोज़ हूंदा आहिनि जेके माना चलो ठीकु आहे थियनि पिया माण्हू करे पियो वरी सक्सेसफुल शो वरी डिफरेंट क़िस्म जा हूंदा आहिनि वरी माण्हू उहा हिकिड़ी लक हूंदी आहे जेका कमु करे वञे ऐं माशाल्लाह जेको तव्हां शो कयो पिया उहो सक्सेसफुल आहे ऐं माशाल्लाह इंटरव्यूज़ वठो था डिफरेंट क़िस्म जी जेके पर्सनैलिटीज़ आहिनि उन्हनि सां तव्हां इंटरव्यू वठो था त सभिनि खां पहिरियां इहो ॿुधायो तव्हांखे सभिनि खां वधीक मज़ो कंहिंसां आयो इंटरव्यू वठी करे त हीउ शो मुंहिंजो ॾाढो ज़बरदस्त थियो हूअं त जेके बि मां अञा ताईं इंटरव्यूज़ वरिता आहिनि धरती जा सितारा में जेके बि मतिलबु महिमान आयल आहिनि सभिनीनि सां ॾाढो मज़ो आयो
ऐं सभु मुंहिंजे लाइ ॾाढा मोतबर आहिनि ऐं मां ॾाढो रिस्पेक्ट कंदी आहियां। पर मुस्तफ़ा कुरैशी साहब जो मां इंटरव्यू वरितो, जॾहिं इंटरव्यू वरितो त मूंखे ही इज़ अ लेजेंड स्टार। ऐं जॾहिं हू इंटरव्यू ॾियनि पिया ऐं मूंखे ॿुधाइनि पिया, ऐं जॾहिं उन्हनि जी ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे आवाज़ कपाइणा मतिलबु इन्हनि खे थोड़ा स्टार्ट हो गई। सॉरी, थोड़ा मां सिंधी उर्दू मिक्स त जॾहिं पंहिंजी ज़ाल वो भी सुपरस्टार हुई, वॾी सिंगर हुई ज़रीना बलूच साहिबा, रुबीना कुरैशी साहिबा। त जॾहिं पंहिंजी ज़ाल जे हवाले सां ॻाल्हाइणु स्टार्ट कई ऐं ॿुधाइणु शुरू कयो ऐं हिकु ॿ शेर ॿुधायो त अखियुनि में ॻोढ़ा अची विया। त उहो यकीन कयो मूंखे ब्रेक कराइणो पियो प्रोग्राम। मूं डायरेक्टर मुझे थोड़ा सा रोक दें इसको ना। तो ज़ाहिरी गाला चढ़ने लगी मेरी साथी थी और इस तरह से मैंने अपना नाम अच्छा ब्रेकिंग मुझे प्रोग्राम में ॾिनी फर्स्ट टाइम। उन खां पोइ इलाही सारा मां यूट्यूबर्स ॾिठा, उन्हनि पंहिंजी मुंहिंजी ख़बर मां कढी पंहिंजी ख़बर लगाए छॾी। छो त असां जर्नलिज्म में इहो बि ॾिठो आहे कि हमारी ख़बर से ख़बर कैसे निकालते। त उन सर चयो मुस्तफ़ा साहब त मां पंहिंजी जेको आहे जॾहिं मां गुज़ारे वञा त मां पंहिंजी नाले जी हाणे कई तख़्ती पंहिंजी ज़ाल जे सरहंदी लॻाए छॾी आहे त ही मुस्तफ़ा कुरैशी जे नाले सां मां हिते पंहिंजी ज़ाल सां हिते मां हूंदमि। त उन हवाले सां अञा हू जेको आहे मां बि थोरो अफ़सरदा थी वियमि। सो उहो इंटरव्यू मूंखे विसारिजे कोन थो। ॿियो हुयो निसार खोड़ो साहब जो इंटरव्यू वरितो हुयो मूं ईद जे जेको शो हुयो उन में। त निसार खोड़ो साहब सम्झनि पिया त मां रुगो सॉट वठण आई आहियां ईद जो। त मूंखे ॾिसी चवणु लॻा कि सिर्फ़ु 10 मिनट ऐं सरवत 10 मिंट। मूं चयो न 10 मिंट न सर, मां सॼो प्रोग्राम कयां थी ऐं अव्हांखे 50 मिंट ॾियणो पवंदो, मतिलबु 2-3 कलाक भुलिजी वञो तव्हां। अॼु न असेंबली आहे न को बिलावल हाउस में को आहे प्रोग्राम, न कुझु काबीना जो इजलास आहे CM हाउस में। सर तव्हां हाणे 2-3 कलाक मूं सां हिते वेंदो। बहरहाल 10 मिंट चई उहो जेको मूं छिकियो आहे न सर खे विहारे ऐं ॾाढो मज़ो आयो। वरी बसि इहे मुंहिंजे लाइ जेके आहिनि इंटरव्यूज़ मतिलबु मूंखे मज़ो आयो इन्हनि में। ज़बरदस्त, तमामु सुठी ॻाल्हि। ॿी हिकिड़ो मां कवरेज जे दौरान जॾहिं ऐदी सेंटर वई हुयमि ईद जो ॾींहुं हुयो ऐं जेको आहे ऐदी होम ओल्ड एज होम हुते वियमि। त ईद जेकी पोड़ी मायूं आहिनि उहे पंहिंजे ॿारनि जे बग़ैर कीअं थी गुज़ारनि, जंहिंजा मुड़ुस छॾे वेंदा आहिनि, ॿार छॾे वेंदा आहिनि, पंहिंजो घर वारा छॾे वेंदा आहिनि, उहो जेके रोइन ॿुधाइनि पियूं न कि ईद के दिन प्लीज़ हमारे पास आओ हम आपको याद करते हैं, ऐं जेके उन्हनि ॻाल्हियूं कयूं आहिनि न उहो कवरेज करणु मूंखे ऐदी होम सेंटर में ॾाढो मुश्किल थी वियो। वरी ईद जे सेकेंड डे मां वियमि सेंट्रल जेल वियमि। हुते जेके क़ैदी ख़वातीन हुयूं उमिरि क़ैद वारी हुयूं जेके मर्डर कयल आहिनि उन्हनि सां मां गॾु ईद जो ॾियारो मां उन्हनि सां मल्हायो। असां सां शीबा साहिबा बि हुई जेके हुते जी आहे जेलर आहिनि ऐं जेको IG आहिनि हुते। त उहे बि जेके ॿुधाइनि पियूं मैंने कहा ईद के दिन बच्चों को याद करती हैं, नंढड़ा ॿार न मतिलबु अहिड़े नमूने जे जेके कवरेजिस हूंदा आहिनि न त समटाइम्स मूंखे ॾाढो अजीब लॻंदो आहे। लाज़िम आहे छो त हर इंसान अंदर में इमोशनल आहे। बिल्कुलु ई आहे। बहरहाल हाणे अॼु के ॾींहं ते असां इमोशनल थी वियासीं त पोइ ट्रांसमिशन न असांखे इमोशनल नाहे थियणो, असांखे ख़ुशी रखणो आहे। छो त मां निसार खोड़ो साहब का सिंध असेंबली में शॉट वरितो। मूं चयो सर ऐं सरदार शाह साहब का, मूं चयो सर हमारी धरती TV 16 साल की होगी, ये क्या कहेंगे आप धरती TV के लिए मैसेज। त चवणु लॻा गानो गायो न धरती TV जे लाइ, 16 बरस की बाली उम्र को सलाम, ए प्यार तेरी पहली नज़र को सलाम। त ये असांजी धरती TV लाइ गानो गायो। ज़बरदस्त। 16 साल जो त माशाल्लाह थी वियो, 2 सालनि खां पोइ NIC ठही वेंदो इंशाल्लाह। बिल्कुलु यही ॻाल्हि आहे। तव्हांजो ठही वियो आहे? हा मुंहिंजो ठही वियो आहे, मुंहिंजो त हिकिड़ो एक्सपायर थी वियो। शुक्र आहे न त मां चए पियो त मां नंढड़ो आहियां न। नज़र ॿुधाए छॾो रूबरू मूंखे जेको आहे तमामु घणो सीनियर हुननि करे छॾियो। हा सो बहरहाल सरवत म्यूज़िक जी ॻाल्हि कई। हा सो म्यूज़िक ॾेजो। हा बिल्कुलु, तव्हां न ॻाइजो प्लीज़। न आउं अॼु नथो ॻायां। अॼु मूंखे हिकिड़ी फरमाइश थी हुई त माना डुइट कंदासीं, पर अॼु मुंहिंजे ख़्याल सां न करणु घुरिजे।
न वो फ्रीक्वेंसी थोड़ी न हेॾो थी वई बहरहाल तव्हां खां त मां ॻाराईंदमि पर हाणे फनकार हिते मौजूदु आहे त पोइ मौक़े जो फ़ाइदो बिल्कुलु 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 छा था ॿुधायो सर वाह वाह हाँ इहा सहरा थी ॻाए माना सॼो फोकस फज़ीलत ते आहे बिस्मिल्लाह हो 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 आहा आहा सिंध जी जेका धरती हिन धरती सां मूंखे प्यार वा हीअ सिंध जी जेका धरती हिन धरती सां मूंखे प्यार वा हिन धरतीअ में मुंहिंजी ममता हिन धरतीअ में मुंहिंजो साह वा हीअ सिंध जी जेका धरती हिन धरतीअ सां मूंखे प्यार वा हीअ सिंध जी जेका धरती हिन धरतीअ सां मूंखे प्यार वा सुहिणी सुहिणी सिंधड़ी हीअ तुंहिंजी मुंहिंजी जिंदड़ी ओ हीअ सुहिणी सुहिणी सिंधड़ी हीअ तुंहिंजी मुंहिंजी जिंदड़ी जिए जिए सिंध जिए तुंहिंजी मुंहिंजी जिंद जिए 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 सिंध जिए तुंहिंजी मुंहिंजी जिंद जिए सदा वसे सदा जिए धरतीअ में मुंहिंजो साह हीअ सिंध जी जेका धरती हिन धरतीअ सां मूंखे प्यार वा की झल ही लाड़ सरो सागर ओही मंशूर ऐ की झल ही लाड़ सरो सागर जिए जिए सिंध जिए तुझी मुझी जिंद जिए 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 सिंध जिए तुझी मुझी जिंद जिए सदा वसे सदा जिए धरतीअ में मुंहिंजो साह हीअ सिंध जी जेका धरती हिन धरतीअ सां मूंखे प्यार वा सिंधी पटका ही सिंधी अजरक लोयूं ही सिंधी पटका ही सिंधी अजरक टोपियूं जिए जिए सिंध जिए तुझी मुझी जिंद जिए 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 सिंध जिए तुझी मुझी जिंद जिए सदा वसे सदा जिए धरतीअ में मुंहिंजो साह हीअ सिंध जी जेका धरती हिन धरतीअ सां मूंखे प्यार वा हिन धरतीअ में मुंहिंजी ममता हिन धरतीअ में मुंहिंजो साह हीअ सिंध जी जेका धरती हिन धरतीअ सां मूंखे प्यार वा
हो 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 आहा ला 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 हीअ सिंध जी जेका धरती आ धरती सां मूंखे प्यार वा हिन धरती सां मूंखे प्यार वा हिन धरती सां मूंखे प्यार वा। वाह 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 लाजवाब लाजवाब कमाल जो जंहिंमहिल तव्हां किंजर ऐं मंछर जो नालो खयो न ऐं हिन माना कहर जहिड़ी गर्मीअ में दिलि चयो टुबी हणी सचो बिल्कुल ही है ये ता ॻाल्हि की न थी सके तो शो खां पोइ असां उॾा वञूं हाँ थी सके तो हाँ ॾाढी न न ॾाढो सुठो तव्हांजो माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो आवाज़ आहे ऐं आउं त इलाही ख़ुशि इन करे थींदो आहियां शो जॾहिं थींदो आहे होस्टिंग में त डिफरेंट फील्ड सां वरी जेके रिलेटेड माण्हू ईंदा आहिनि वरी उन्हनि सां मुलाक़ात थींदी आहे वरी उन्हनि जो जेको एक्सपीरियंस आहे तजुर्बो आहे उहो जॾहिं शेयर थींदो आहे त मूंखे ॾाढो सिखण लाइ मिलंदो आहे। सो सर बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। सर जेका न्यू जनरेशन आहे यंग जनरेशन आहे उहा अदब खां थोरी साइड ते आहे इन जी वजह त घणी सही ॻाल्हि त अमर वधीक ॿुधाईंदो छाकाणि त अदब जो माण्हू उहो घणो आहे जी पर जेको असां ॾिठो आहे कयो आहे घरनि में हुननि खे इन क़िस्म जी तरबियत नथी मिले। घरनि में सिंधी अख़बारूं नथियूं अचनि घरनि में सिंधी किताब नथा पढ़िया वञनि जिन जे घरनि में सिंधी अख़बार अचे थी अदब जा रिसाला अचनि था त उन जो असरु उन जे औलाद में ईंदो ऐं अहिड़ियूं काफ़ी फैमिलियूं आहिनि जेके जंहिंजी औलाद जेका आहे उहा अदब जे अंदरि आहे ऐं अक्सरियत जेका आहे उहा अदब खां परे थींदी पई वञे। जिथे अॼु खां 30 साल पहिरियों जेकॾहिं को हिकिड़ो किताबु छपजंदो हुयो त उन जूं 800 खां 1000 कापियूं छपजंदियूं हुयूं ऐं 30-32 सालनि खां पोइ जेका मुंहिंजी सांभर आहे असां त बुक स्टॉलनि तां किताब जॾहिं नालो ॿुधंदासीं त हीअ किताबु आयो आहे मार्केट में त ॻोल्हे ॻोल्हे सभ खां पहिरियों वठंदा हुआसीं। उहो किताबु वठी करे घर में आणणु ऐं पढ़णु। हाणे जेको आहे हिकिड़े किताब छपजण खां पोइ उन जूं कापियूं बि जेके आहिनि 1000 1500 2000 इन खां मथे न वधी आहिनि। इन जो सबबु इहो मतिलबु सबबु कहिड़ो बि हुजे पर जेतिरी जनरेशन तव्हांजी वधी आहे जेतिरो तव्हांजी औलाद वधी आहे क़ौम वधे थी ओतिरो किताबनि जो ॻाणेटो जेको आहे सो न आयो आहे ऐं नथो अचे पियो त इहो जेको आहे न इहो घर मां थींदो आहे। बिल्कुलु ऐं सर ख़रीद करण जो रुझान बि घटि आहे मतिलबु अक्सर शाइरनि खे अदीबनि खे पंहिंजा किताब तोहफ़े तौरु ॾियणा पवंदा जेका मां सम्झां थी उन्हनि सां नाइंसाफ़ी आहे त उहो लिखनि था पोरियो आहे न हिकिड़ो त उनजी उजरत हुजणु खपे नाणो हुजणु खपे त हाणे उहे शयूं बि नज़र कोन पियूं अचनि। अच्छा शाज़िया ऐं मां इन हवाले सां मुंहिंजो थोरो मुख़्तलिफ़ आहे पर्सपेक्टिव। सर जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे ॻाल्हि खे मां कटियां थी त उहो असां ब्रेक खां पोइ ॿुधूं हाणे त सम्झी विया हूंदो त ब्रेक केॾो ज़रूरी हो। सो तनवीर साहब थैंक यू सो मच अमां हिते कही आयो बाक़ी महिमान असां सां गॾु हूंदा ऐं उन खां पोइ वरी ॿियो फनकार असांखे जॉइन कंदो। सो ब्रेक टाइम थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं हलूं था ब्रेक तरफ़ एती प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं। जगमग चंड सितारनि जी सुहिणनि माण्हुनि प्यारनि जी धरती धरती धरती। जी व्यूअर्स वरी मां सभिनी खे भलीकार चऊं था ऐं धरती टीवी जी 16वीं सालगिरह असां मल्हायूं पिया। सो हिन ट्रांसमिशन में असां सां गॾु तमामु बहितरीनु महिमान मौजूदु आहिनि ऐं हाणे हिकु ॿिए सुठे महिमान फ़नकार असांखे जॉइन कयो आहे जंहिंजो तारुफ़ अव्हांखे कराईंदो जहाज़। बिल्कुलु माशाल्लाह ज़बरदस्त क़िस्म जो आर्टिस्ट आहे आवाज़ ज़बरदस्त आहे हिकिड़ो टाइम ॾिनो आहे उन्हनि मीडिया में ऐं शुरूआती दौर में ठीकु आहे सॉन्ग्स हलिया पर अचानक कुझु टाइम जेको गुज़रियो आहे चवंदा आहिनि हर इंसान जो हिकिड़ो टाइम ईंदो आहे ऐं उहो हुननि जो टाइम आहे ज़बरदस्त क़िस्म जा जेके हुन जा गाना आहिनि उहे हिक खां हिकु वायरल पिया वञनि ऐं सोशल मीडिया ते उहे वायरल आहिनि असीं वञूं था फेसबुक ते उते वायरल आहिनि टिकटॉक ते वञूं उते वायरल आहिनि ऐं माशाल्लाह चैनल्स ते बि माना उहे अचनि था पंहिंजी परफॉर्म ॾियनि था त उते उन्हनि जे पेजिस ते वायरल आहिनि ऐं माशाल्लाह अॼु असां सां गॾु आहिनि ऐं वन एंड ओनली शाहिद भंगार साहब असां गॾु आहिनि जिन जो ताज़ो ताज़ो बलोची सॉन्ग वॾो हिट वियो आहे तव्हांखे मुबारक हुजनि उन जूं बि तव्हांखे 100वीं सालगिरह धरती टीवी जी उन जूं असीं तव्हांखे मुबारक ॾियूं था ऐं तव्हां हिन ख़ूबसूरत शाम में असां सां गॾु शामिल आहियो कीअं पियो लॻे? धरती टीवी जी
सालगिरह जी सम्झो त असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। धरती टीवी असांजो पंहिंजो चैनल आहे, पोइ असां सदा ईंदा रहियूं। कोई जेको बि इवेंट हूंदो आहे धरती टीवी जो, चाहे ईद ट्रांसमिशन हुजे, धरती टीवी सम्झो त असां धरती टीवी जा हिसा आहियूं। सही, मतिलबु धरती टीवी घर लॻंदो आहे पंहिंजो। छो जो वॾी ॻाल्हि ज़बरदस्त इहा आहे धरती टीवी जी जेका सर्व ॻाल्हि कई त हींअर जेके शोज़ हलनि पिया ऐं जेतिरा आर्टिस्ट हींअर धरती टीवी ते मौजूदु आहिनि, कमु कनि था, त वरी हिकिड़ो माना हू चवंदा आहिनि न समंदर जीअं उथलंदो आहे, उहो वारो किसो अची वियो आहे त सभु आर्टिस्ट सभु गॾिजा आहिनि ऐं सभिनि खे हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो क्लास वारो जेको आहे कमु वर्क मिले पियो ऐं सभु ख़ुशि आहिनि, हैप्पी आहिनि। हिकिड़ी फैमिली हिकिड़ी वरी वधी वई आहे फैमिली। सो उन फैमिली जा जेके शाज़िया बि माशाल्लाह शो कनि था ऐं आउं पंहिंजो जेको शो कंदो आहियां ऐं सभु जेको आहे पंहिंजे हिसाब शो कनि था न कनि थी। अच्छा कनि थी, सॉरी न मूंखां ॿुधो इन्हनि ॿिन्हिनि जो असर अची वियो आहे। मूंखे बि मन था असल में छा आहे हिन शो में मूं थोरो गौर सां ज़ाकिर खे ॾिठो आहे न, इन करे शाज़ीअ खे बि मेल करे छॾियो। हा कंदा। अच्छा शाज़िया मुंहिंजे ख्याल सां मतिलबु हाणे वरी का ॻाल्हि कंदा या ॿियो भंड थी थो नथो ॻाल्हायां। बहरहाल मां मज़े जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, धरती ऐं मां क्लास फेलोज़ आहियूं। कीअं भला उहो कीअं? मतिलबु मां जॾहिं हेतिरी हुयमि न तॾहिं धरती माना नई नई ठही, मां बि नई नई हुयमि, त माने इहो सफ़र ईअं गॾु गॾु हलियो ऐं ॾिसो धरती 16 सालनि जी थी वई, माशाल्लाह मां बि। अच्छा तव्हां हेतिरा हुया तॾहिं तव्हां धरती ते विया? बिल्कुलु, मतिलबु हेतिरी। ॾिसो कद वधियो, ठीकु आहे, ज़ाकिर ॾिसो तवजो ॾिजो, अञा वधंदो। मतिलबु इलाही यंग एज में धरती जॉइन कई हुई, सो ॾाढो इंजॉय कयो। बहरहाल ज़ाकिर तव्हां इहा कुझु फज़ीलत बेगम छो चुप वेठी आहे? न मां चुप न आहियां, मां त जहाज़ेब जूं ॻाल्हियूं ॿुधां पई त छा थी वियो आहे जहाज़ेब खे। अच्छा कॾहिं ईअं थोरो थींदो आहे त माना ॿुधां थो या ॿुधां थी, इन में थोरो कंफ्यूजन थींदो आहे? न थी, मां कैरेक्टर में हूंदी आहियां त कैरेक्टर में ई हूंदी आहियां। अच्छा, जॾहिं कैरेक्टर न हूंदो आहे त पोइ उन खां पोइ वरी अॼु जहाज़ेब तव्हांजे कैरेक्टर में अची वियो। मूंखे लॻे थो मूंखे लॻे शेर दिल मुंहिंजी दुआ इहा आहे त कैरेक्टर सही हुजणु घुरिजे। अच्छा शेर दिल बि गॾु आहे, पते जी ॻाल्हि आहे। कैरेक्टर किरदारनि जी ॻाल्हि था कयूं, किरदारनि जी ॻाल्हि था कयूं त शेर दिल बि गॾु आहे। तव्हां बि ज़बरदस्त क़िस्म जा किरदार कया आहिनि। भला कॾहिं ईअं तव्हांखे कॾहिं ईअं कैरेक्टर में कोन ॾिठो जीअं माना अलॻि तरीक़े सां हिकिड़ी जीअं फज़ीलत बेगम आहे, जीअं मुसविर लाशारी कंदो आहे, मासी मोरा, तव्हां ईअं अलॻि कोन को कैरेक्टर कयो आहे, ईअं सॉरी किरदार कयो आहे? काफ़ी कया आहिनि कैरेक्टर इन में फीमेल जेके आहिनि, पर हा मुसलसल उन्हनि खे कंटिन्यू न रखियो आहे। उहो इन जे करे जो माण्हू छेड़ीनि था, न माण्हू कोन था छेड़नि, वरी को ॿियो किरदार ऐं नवाण अचणु घुरिजे। छो जो जीअं हाणे ज़ाकिर जो आहे, ज़ाकिर जो फज़ीलत बेगम उहो हिकिड़ो माना हिट थी वियो आहे। कैरेक्टर मां चवां ई कोन थो, माफ़ कयो किरदार, हिन जे कैरेक्टर ते न आहे ॻाल्हाइणो, हे पाण चिड़ थी करे। त फज़ीलत बेगम जो जेको किरदारु आहे उहो हाणे हिट आहे त ठीकु आहे, हले पियो, दुनिया ॾिसे बि पसंदि करे पई। असांजा हूंदा आहिनि हिकिड़ी एंट्री कई लेडीज़ गेटअप में, वरी उन खां पोइ वरी चेंज थी करे वरी ॿिए कैरेक्टर में अची वियासीं। त माना जेतिरी नओं कैरेक्टर जेको बि हूंदो आहे उहो करण में मूंखे मज़ो ईंदो आहे, बजाए जो मां पोएं कैरेक्टर खे खणी करे उन खे कंटिन्यू यको रखां। त मां चवंदो आहे का नई शइ हुजे। किरदार त मां बि काफ़ी कया आहिनि, चेंज बि कया आहिनि किरदार, फज़ीलत खां हटी करे तव्हां सां गॾु मां केतिरा किरदार कया आहिनि। ॾाढे लेसूड़े जो कयो, खीर वारे जो कयो, जुमो खीर वारो, ऐं काफ़ी किरदार मूं बि कया आहिनि। बाक़ी हाणे कैरेक्टर में जंहिंमें तू रहो बाराज़ी ॿुधो हाणे हिकु ॿिए जा कचा चिठा न खोलियो। मां तव्हांजी ॻाल्हि कटियां पियो। शुरूअ में जेको मुंहिंजो सभ खां वधीक वायरल थियो हुयो किरदार, उहो लेडीज़ जो ई हुयो। मुमताज़ मौलाईअ सां मां हिकिड़ी प्रोग्राम में एंट्री कई हुई, तो लेडीज़ गेटअप में अची करे उन सां थोरो मां मज़ाक मस्ती कई हुई, त उहो एतिरो त वायरल थियो, नंढड़ो क्लिप हुयो जो उन वक़्तु मतिलबु सोशल मीडिया एतिरी न हूंदी हुई, 2016 में या 17 में, त एतिरी उहा वीडियो क्लिप हली जो अॼु ॾींहं ताईं बि हाणे बि अगरि उन पेज ते रखनि पिया त उन जा मिलियन्स में व्यूज़ अचनि पिया। त उहो किरदारु मुंहिंजो लेडीज़ जो हुयो। उन खां पोइ वरी मूंखे असांजो दोस्ती हुयो ताहिरा रही साहब मर्याद अला उनखे जन्नत नसीब करे, उन मूंखे चयो त इहो शाप जेको आहे न पंहिंजे मथां न आणिजा लेडीज़ किरदार वारी, थोरो चेंज कर। उन पाण ई वरी मूंखे उन मां, छो जो उहो एतिरो थी वियो हुयो जो हर एपिसोड में लेडीज़ गेटअप में अची करे मां उहो परफॉर्म कंदो हुउसि। अधु साल ॾेढ प्रोग्राम हलियो, उन खां पोइ वरी मां उनखे
चेंज करे छॾियो। त अॼु मूंखे इहो अहसासु थींदो आहे त हुन मूंखे सही सलाह ॾिनी हुई जो उहो जेको करेक्टर जो नालो मथां पइजी थो वञे, छाप लॻी थी वञे, त उन मां निकिरी करे वरी वेरिएशन वारे पासे ॾे अची वियुसि मां। सही, इहा तव्हां मूंखे चए त जेको आहे व्यूज़ अची विया त मूं पहिरियों सम्झो त मूंखे इलाही फ़ोन अची विया, प्रोपोज़ल अची विया। अच्छा फ़ज़ीलत बेगम, मतिलबु तव्हां हर वक़्तु हिकिड़े गेटअप में रहो थियूं, रहो था, मतलब हाणे मां छा चवां, मां पाण कंफ्यूज लॻी पई आहियां। मतलब वो ज़ाती ज़िंदगी में उहा शइ असरअंदाज नथी थिए त माना उहा फीलिंग या माना नॉर्मल घुमो पिया था थी हुजे? बिल्कुल न, तव्हां ॾिठो आहे मूंखे, तव्हां ॾिठो आहे नॉर्मल में? हा असां ॾिठो आहे, कॾहिं मर्द न ॾिठो आहे। हाणे इहो हिनखे मौक़ो मिली वियो ॻाल्हाइण जो। अगरि न तव्हां वटि बि वरी को हूंदो जवाबी कार्रवाई तव्हां करे सघो था थोरी देरि खां। दोस्त आहे, भाउ आहे, कुलूक आहे, असां गॾु कमु कयूं पिया त थोरो वीचारो हुनखे बि हुजणु खपे। अच्छा हूअं ॾिसो करेक्टर्स तव्हां मुसविर करे अली गुल मलाब पंहिंजो करे थो त उहो हिकिड़ो आर्टिस्ट हूंदो आहे, इंस्पायर हूंदो आहे त यार ही कनि था आउं बि इहो कयां। तव्हां उन्हनि खां पोइ आयो या तव्हांजो पहिरीं करेक्टर हुयो, किरदारु हुयो? न अली गुल खां त इलाही पोइ आया आहियूं असां। अच्छा, अली गुल खां त इलाही पोइ आया। उनखे ॾिसी करे आया? मां कंहिंखे बि ॾिसी न आयुमि। अच्छा, मां अचानक अची वियुमि। भला इहो जेको करेक्टर तव्हां क्रिएट कयो, इहो किथां क्रिएट कयो फ़ज़ीलत बेगम जो? इहो पहिरियां मूंखे जेको आहे नालो कोई बि न हुयो कैरेक्टर जो, त ताहिर साहब ई स्टार्ट करायो हुयो। अच्छा, हिननि खे मना कयो त तव्हांखे स्टार्ट करायो? हा, उन ई प्रोग्राम में जंहिंमें मूंखे मना कयो न। अच्छा ईअं त न हो त फ़ज़ीलत जी कमी हुई त पोइ चइनि त फ़ज़ीलत बेगम अची वञे? हा ईअं ई कुझु हुयो त मुंहिंजा जेके सोशल मीडिया ते हलनि पिया त मासी गुला, अच्छा मासी गुला ऐं इहो फ़ज़ीलत बेगम, ॾाढो लेसूड़ो। सही सही। अच्छा, घणी पज़ीराई जेका तव्हांखे इन कैरेक्टर में मिली? फ़ज़ीलत में। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मां कंदो हलां त वेझड़ सिंधी समाज में जेको हिननि मज़ाह में किरदारु हिननि सभिनी अदा कयो आहे, उहो असांखे पोयनि जेकॾहिं असां 30 साल पोइ हिते वञूं त असांखे एॾी सुठो मज़ाह सिंध में न पियो मिले। त इहो मीडिया जो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे। अली गुल मलाह हुजे, सोहराब हुजे, गामू हुजे, हे सभु साईं वेठो आहे, त इहो तमामु वॾो कंट्रीब्यूशन। अच्छा, म्यूज़िक ॾांहुं बि वधिणो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि जेको निज सिंधी लहजो मां खणी आया आहियो न, निज सिंधी ॿोली खणी आया आहियो ॻोठाणी, मां सम्झां थी उहो ॿोलीअ जे वाद वीज लाइ तमामु बहितरीनु हिकिड़ो क़दम आहे। त माना कॉमेडी बि आहे, पर उन में तव्हां ॾाॾीअ जो जेको किरदारु खणी था अचो त माना उहो टिपिकल हिकिड़ो सिंधी किरदारु, तलफ़ुज़ बि ऐं उन माहौल में जेके लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था, जहिड़े हिसाब सां इस्तेमालु थियनि था, उहे हिननि जे करेक्टर मां ज़ाहिर। बिल्कुलु, सभिनी लाइ मां ताड़ियूं वॼाइणु चाहींदमि, तमामु बहितरीनु कमु कनि पिया। अच्छा, हाणे तव्हांजे हिन दोस्त खां शाहिद भंगवार साहब छा था ॿुधायो असांखे तव्हां? वाह 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 वाह, जी प्लीज़ 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 थी वञे, हैंड माइक ते ॻाल्हाइजो। अच्छा ठीकु, सो मतिलबु तव्हांजो हिकिड़ो मशहूरु गीत असां हिन महिल ॿुधंदासीं। ठीकु आहे, थी वञे। रवां मस्ते दरबारा रवां मस्ते दरबारा खवा हमोरा नया गढ़दा आजाद बिया दड़दा सलीम मगसी गुशी दरबारा खवा हमोरा नया गढ़दा गंढा कूजा गोयारिया बिया आजाद मदड़दा रवा मस्ते दरबारा खवा हमोरा नया गढ़दा गंढा कूजा गोयारिया बिया आजाद मदड़दा रवा मस्ते दरबारा खवा हमोरा नया गढ़दा गंढा कूजा गोयारिया बिया आजाद मदड़दा
हंते में मस्तानी हम हंते मलंगानी इश्क आश चोखानी वरिया राश आखड़दा हम हंते में मस्तानी हम हंते मलंगानी इश्क आश चोखानी वरिया राश आखड़दा रमा मस्ते मदरबारा खवा मोरा ने अगड़दा गंढा कूजा गोयालिया बिया आजाद मदड़दा रमा मस्ते मदरबारा खवा मोरा ने अगड़दा गंढा कूजा गोयालिया बिया आजाद मदड़दा मस्ता मना बिलते वरी कुंडा मना हथ दे मथई दरबार बुहारा खनम बहर थई वड़दा खुशा मस्ता मना बिलते वरी कुंडा मना हथ दे मथई दरबार बुहारा खनम बहर थई वड़दा रमा मस्ते मदरबारा खमा मोरा ने अगड़दा गंढा कूचा गोयालिया बिया आजाद मदड़दा रमा मस्ते मदरबारा खमा मोरा ने अगड़दा गंढा कूचा गोयालिया बिया आजाद मदड़दा मथई दरगाह निश्ती बा मथई थाली न खपी बा मशायर बादशाह बुटी मुरीदा थई हमें बड़दा मथई दरगाह निश्ती बा मथई थाली न खपी बा मशायर बादशाह बुटी मुरीदा थई हमें बड़दा रमा मस्ते मदरबारा खवा मोरा ने अगड़दा गंढा कूजा गोयालिया बिया आजाद मदड़दा रमा मस्ते मदरबारा खवा मोरा ने अगड़दा गंढा कूचा गोयालिया बिया आजाद मदड़दा ॾाढो ज़बरदस्त बलोची सॉन्ग हुयो बलोची मूंखे थोड़ी घटि सम्झ में ईंदी आहे तव्हांखे ईंदी आहे सम्झ में मां बि इहो चवण वारी हुयमि त सम्झ में त कुझु कोन आयो पर कलाम बाज हुयो ॾाढो सुठो हुयो माशाल्लाह पर इहो उम्मीद शायरी ॾाढी सुठी हूंदी सम्झ में कोन आई त उहा त धणी अच्छा हिन जो मतिलबु छा हुयो हिन जो मतिलबु इहो यादि त मां वेंदुमि माना हिकिड़ो सुफ़ियाणो गीत जंहिंखे चइजे सिंधी में पाण सुफ़ियाणो गीत चवंदा आहिनि हीअ बि सुफ़ियाणो गीत आहे वेंदुमि मस्त जे दरबार में वञी उते माना ड्यूटी ॾींदुमि वाह मतिलबु फुकरा फ़क़ीर जेके आहिनि उन्हनि सां यारी रखंदुमि बसि गर्दन बर्दन में उन ज़माने में माना आज़ादु थी करे उते दरगाह जी ड्यूटी ॾींदुमि वाह 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 अच्छा जेके तव्हांजा हींअर सभु गाना हिट थियनि पिया जेके वायरल वञनि पिया उहे सभु तव्हांजा बलोची आहिनि जी बिल्कुलु बलोची गीत आहिनि तक़रीबन अच्छा इन खां जेके ॿिया सॉन्ग कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके वायरल थिया उन जा ॿ ॿोल सिर्फ़ु साईं ॿुधायो उन जो मतिलबु छा आहे ॾेह बि ॾेहा थराना कुझु ईअं बि आहे न ॾेह बि ॾेहा थराना पहिरियों इहो थियो त छलड़ाए खशदे वरी रेशम दस्तानी जीवा थे मस्तानी अच्छा इन जो मतिलबु छा थियो चए थो त छलड़ो पंहिंजे हथड़नि मां निशानी कढी ॾे सदा शाल जीअं मुंहिंजा दिलि वाह 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 ॿियो वरी गीत मशहूरु थियो जेको तमामु हद खां वधीक आख़्त कूंजे करामाना ॾेह प ॾेहा थराना ॾेह बि ॾेहा थराना रवां सेवण दरबारा रवां बुढ़ल दरबारा अल्लाह मेली में यार हाय 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 अच्छा इन जो इहो इलाही वायरल वियो इन जो मतिलबु छा आहे इन जो बि इहो मतिलबु आहे त हिकिड़ो महबूब आहे हिकिड़ी उहो पंहिंजे आशिक़ जे लाइ परेशान जी दरगाहनि में ॻोल्हींदी वते थी हाय 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 पीरनि मुर्शिदनि में दरगाहनि में त अलाह मूंसां मूंखे मुंहिंजे यार सां मिलाए वाह वाह ॾाढो ज़बरदस्त अच्छा कॉमेडी जेके हूंदा आहिनि उहे कॉमेडी कंदा आहिनि होस्ट जेके आहिनि उहो पंहिंजो कमु कंदा आहिनि सभु को पंहिंजो पंहिंजो कमु कंदो आहे त ज़ाकिर कॉमेडियन आहे करेक्टर्स करे थो पंहिंजो पंहिंजो कमु करे थो अच्छा वरी हींअर इहो पैटर्न स्टार्ट थी वियो आहे त असांजा जेके कॉमेडियंस आहिनि उहे वरी ॻाइण बि शुरू कयो आहे उन्हनि माना सभु को पंहिंजो पंहिंजो जेका माई आहे उहो वरी पंहिंजे हिसाब सां सेरो थी पेश करे ऐं जीअं अली असगर कोसियार आहिनि उहे पंहिंजा गाना था पेश कनि इहा वजह छा आहे त तव्हां वरी ॻाइण बि शुरू कयो आहे इहा वजह इहा आहे त जेको असां शादियुनि में प्रोग्रामनि में वञूं पिया त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हिकिड़े खे घुराईंदा आहिनि
अगर असगर के घुराईंदा त असगर केतिरी मज़ाक करे कंहिंसां करे जी पोइ हू पंहिंजो जेको आहे ट्रैक स्टार्ट करे छॾिया आहिनि ऐं फैमिलियुनि में मां जीअं वञी फज़ीलत बेगम वेंदी आहे त फैमिली सां मज़ाक केतिरी थींदी थोरो खिलणु ॻाल्हाइणु थियो वरी पोइ सहरे में त सॼियूं फैमिलियूं मूंसां गॾु हूंदियूं आहिनि ओके हा इन जे करे सही अच्छा तव्हां कहिड़ी ख़ुशी में ॻाइणु शुरू कयो मूं बसि मूं ॾिठो त भला हाणे छा कयूं वेठा आहियूं त भला ॻाए था छॾियूं ऐं ॻाए छॾियोसीं इहा ॻाल्हि मूंखां न पुछ इहो राग ते ज़वाल आहे अच्छा माना तव्हां ॻायो त ज़वाल न आहे जे जहां से ॻायो त ज़वाल आहे एॾो ख़ूबसूरत माडूल आहे ये मूड माडूल एॾो ख़ूबसूरत एक्टर आहे माडूल आहे हा ऐं जेको आहे माडूल पहिरीं आहे छा मतलब मॉडल मुंहिंजी ॿोलीअ में माडूल चवंदसि हा मॉडल असां ॻोठाणियूं आहियूं हुन सां सिधो चओ न नमूनो जेको नमूनो करे थो सही ॻाल्हि आहे धरती आ दिलवारनि जी जगमग चंड सितारनि जी सुहिणनि माण्हुनि प्यारनि जी धरती 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 जी सो सुरीले खे त असां ॿुधो हा बिल्कुलु असां ॿुधो हाणे तव्हां मूंखे ईअं छो पिया ॾिसो इन करे छो त मां चाहियां पई त मतिलबु बहितरीनु फनकार खे ॿुधो आहे त हाणे थोरो अच्छा मतिलबु तव्हां चाहियो था त हेॾा ज़बरदस्त क़िस्म जा असांजा महिमान आहिनि हलिया वञनि बग़ैर केक कटी ॾे न मूंखे ख़बर पई आहे तव्हां ॾाढा सुरीला आहियो न सुरीलो कोन ईअं थोरो झुंगारींदो आहियां हल्को फुल्को उहो तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदो पर मुंहिंजी बि हिकिड़ी फरमाइश आहे तव्हां बि थोरो झुंगारींदो मूंखां पोइ अंताक्षरी थींदी बसि जेका हीअ असांजा गेस्ट आहिनि इहे बि थोरो झुंगारींदा आहिनि सही आहे हुन पासां न अची वई आहे पर ईअं नथो थी सघे तव्हां अॼोके ॾींहुं असांखे जवाबु नथा ॾेई सघो ओके शुरू कयो गॾु हुआसूं त हो ॾाढो यार मज़ो दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो मोकिलाए मुखां खिलाए देरो दे अलविदा वई चई का ख़बर ई न पई ये हसी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई ये हसी जिंदगी वाह 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 मतिलबु अॼु ख़ुशीअ जे ॾींहं ते तव्हांखे दुख थियो आहे न कहिड़ा ई सभागी जेका ही विछड़ी वई ख़ैर अॼु मासी फज़ीलत मिली न करे तॾहिं जहां से फज़ीलत सां पियो ॻाल्हाए तव्हां छा था ॿुधायो हाणे असांखे सांवरी मुंहिंजो तख़ल्लुस आहे जी मां लिखंदी आहियां त सांवरीअ जे नाले सां लिखंदी आहियां ॿ ॿोल मिड़ई पेश कंदमि बर्दाश्त करे सघो त ठीकु आहे न कयो तॾहिं बि ठीकु आहे असांजी मजबूरी आहे तव्हांजी मजबूरी आहे ॿियो को चारो कोन आहे सो बीड़ीअ में वेठल सांवरी डंढ जा उजला कवल आजियां तुझी प्याकन आजियां तुझे प्याकन आजियां तुझी प्याकन आजियां तुझे प्याकन चूड़ियों चंड जियां टुटियों चूड़ियों चंड जियां टुटियों बाह खे तेरो मरोड़ियो थी जी असांजी उछात जोड़ियो थी रू
मूंखे ॾाढो वणी वियो तुंहिंजो अर्श रंगी आंचल मूंखे ॾाढो वणी वियो चंड ककरन मानिक त मूंखे ॾाढो वणी वियो चंड ककरन मानिक त मूंखे ॾाढो वणी वियो तुंहिंजो अर्श रंगी आंचल मूंखे ॾाढो वणी वियो तुंहिंजो अर्श रंगी आंचल मूंखे ॾाढो वणी वियो चंड ककरन मानिक त मूंखे ॾाढो वणी वियो पर हुननि जी आहे न मतिलबु असांखे ॿी पे फरमाइश करणी असां जेके महिमान आहिनि न त हितां मूंखे हिकिड़ो ॿियो गानो यादि अची वियो उहो कोतो ॻाए सघां जो महिमान बची जेको वेंदा हूंदो न आर्ट हूंदो न उहो अंदरां जेको न हू चए न फुदके पियो सो सर असांखे तव्हां थोरो गुनगुनाए असांखे जेके झूंगार सर असांखे तव्हां सर माइक थोरी पास गाना कलाम इहे ॿुधंदा त जाम आहियूं पर कॾहिं ॻायो कोन्हे को ऐं ॻाइणु ईंदो बि कोन्हे को जेॾो तुंहिंजो नाव बाजब ओॾियाई मङा रिय थंभे रिय थूणीअ तूं छपर तूं छां कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु का वाह वाह सर माइक थोरो पास करियो अञा पोयां वॾो आर्टिस्ट वेठो अथव न तव्हां आहियो असांजी नज़र में तव्हां वॾा आर्टिस्ट आहियो मुंहिंजो माइक लॻल आहे मूंखे मुंहिंजो कहिड़ो तालुक़ु सिंगिंग सां तव्हांजो पंहिंजो ज़ाती मसइलो हुयो तव्हां ॿिन्ही ॻायो असां ॿुधो बर्दाश्त कयो सर तव्हां जेको सलाह करे वेठा हो त न करे पाण ॻाईंदासीं त इहो सॼो असां ॿुधूं पिया चुप बस यही अचानक जाज़िब शुरू कयो मां जो भला मां पोइ थी छोरा बाबा मां अॼुकल्ह मुंहिंजो पसंदीदा कलाम आहे तोखां भलो आहे नलको ओ जानी निकिरी वञो हिन प्रोग्राम मां निकिरी वञो असांजो इहो ई पसंदि आहे यकीन कयो जीअं माना ॻायल आहे न तव्हां ॻायो बोड़ो आहे मूंखे ख़बर आहे न मूंखे लकड़ ॾे मां उनखे बोलिया जे हे फनकार घुरायो असां मूंखे ख़बर आहे त मां कहिड़े स्केल ते ॻाए सघां तव्हां माइक होरे पास कयो मक़सदु इहो आहे जेकॾहिं ॻाइण हीअ माइक ईंदी कुझु न कुझु त ॻाल्हाए सघे थो न माण्हू बिल्कुलु इहो जान छॾाइण इहो ई तरीक़ो फनकार वेठो आहे न सर तव्हां न अमर साहब न हलंदो सही पर हिन में वरी ॻाइण जो लुत्फ़ ई पंहिंजो आहे न ॻाइणो त पवंदो मां जीअं जान छॾाई आई छॾाईंदा शाइरी ॿुधो की न वरी ॻाईंदो शाइर घुरायो था त शाइरी ॿुधो न शाइर तरन्नुम में बि त झूंगारींदा आहिनि हा इहा त ॻाल्हि न तव्हां उहे शाइर न आहियो हलो पोइ भला शाइरी ॿुधायो ॿियो छा था करे हा इहा छॾियो सिद्ध खे नज़म ॿुधाए छा नज़म ॿुधाए हा नज़म आहे गीत आहे वाई आहे गज़ल आहे माना पूरी तयारी आहे फज़ीलत बेगम ॾिसो भर में वेठी अथव का अहिड़ी शइ हुजे जो माना ईअं ठाहू की बात बाबा उनखे वणे ऐं छिरक असां खां निकिरनि ओके अमर साहब हिकु नसरी नज़्म आहे असां वटि औरत खे उनजो टाइम ऐं स्पेस नथो ॾिनो वञे उहा शादीअ खां पोइ हुजे या शादीअ खां अॻु उहा एॾी ज़िम्मेवारियुनि में आहे जो हुनखे पंहिंजो को वक़्तु न आहे त हिकिड़ो नसरी नज़्म आहे हुनजो उनवान आहे को कमरो मुंहिंजो हुजे को कमरो बेचारी नसरीन थी चए को कमरो मुंहिंजो कहीं कमरो न मिलो सर तव्हां पढ़ो तव्हांखे छेड़ींदी रहंदी विच विच में न हिन में कॉमेडी न हलंदी कॉमेडी न हलो ही नज़्म आहे को कमरो मुंहिंजो हुजे घर जी का कुंड को कमरो अहिड़ो हुजे जेको मुंहिंजो हुजे वाह वाह जिते कॾहिं वञी साहु पटियां जिते कंहिं रिश्ते जे नाते सां सुञाती न वञा जिते मुंहिंजे वजूद जी टेबल कुर्सी हुजे जिते उहो किताब रखियल हुजे जेको मुंहिंजे अंदरि खुलंदो आहे उहो बिस्तरो हुजे जेको मुंहिंजे ख्वाबनि जे टुटण जो सबबु पुछे चादर जा उहे घुंज हुजनि जेके तुंहिंजे यादुनि जी गवाही हूंदा आहिनि उहा सुर्खी हुजे जेका तुंहिंजे चपनि लाइ हणंदी आहियां जिते को उदासीअ जो गीत ॿुधी रोई सघां जिते ख़ुशीअ में झूमी सघां जिते दिलि घुरे दोस्त सां ॻाल्हाए सघां सिंगार कयां जिते को ख़्याल मुंहिंजे चहिरे ते मुरकूं आणे
जिते को ख़्याल मुंहिंजे चेहरे ते मुरकूं आणे, अखियुनि में उदासी होते पर को ॾिसी न सघे। जिते मुंहिंजे सोच जो ॾीओ ॿरे, जिते तसवर जी दुनिया ख्वाबनि जे कैवास ते चिटे छॾियां। जिते मुंहिंजा राज़ मुंहिंजा दोस्त हुजनि, जिते नसीहतुनि जो दर न खड़के, जिते नसीहतुनि जो दर न खड़के, जिते दुनिया जी दज़ न हुजे, दिल जो दस्तूर हले, रवायतुनि जी घुट न हुजे, का अहिड़ी दरी हुजे जितां भी चंड ॾिसां, साहनि में हवा जी महक सां उनखे महसूस कयां, जंहिंसां प्यार कयां, जंहिंसां प्यार कयां। महफ़िल लूटली सर, महफ़िल लूटली। वाह वाह। सुर्खीअ ते फज़ीलत बेगम छिरकु छो पियो? बस इहो सॼो मुंहिंजो हवालो हो न, अकेली त मां आहियां अञा ताईं। न मतलब मां ये नोट कयमि थी मतलब सुर्खीअ जो ज़िक्र थियो न, फज़ीलत बेगम हीअं करे, मां चयो अल्लाह ख़ैर करे। माशाल्लाह हिकिड़ी पूरी सुर्खी ख़र्च थींदी आहे हिकिड़े टाइम ते। चप वॾाईंदा चप वॾाईंदा। तव्हां छा था ॿुधायो असांखे? नज़म त तव्हां ॿुधाई। तू वेठो आशा घोट थे, मां तोखे बोल ॿुधायां थी। वाह वाह, तव्हां ख़ुशि। ओ करे बाह ओरे रण ल बधाए गानो, ओ करे बाह ओरे सुणल बधाए गानो, तुझा वार वर वर, तुझा वार वर वर, मेंदी लाया हर हर, मेंदी लाया हर हर, करे बाह ओरे रण ल बधाए गानो, ओ लारी इजो आई रे सुणल सुणल लारी सेवण वारी, गाड़ी इजो आई रे पुनल पुनल गाड़ी सेवण वारी। वार जेको आहे न स्प्रे हणाए रहंदो सिधा करायो, वर काथे आहिनि वारनि में? मैम तव्हां छा ॿुधाईंदा असांखे? सरवत जी आवाज़ मुंहिंजी ॾाढी ख़राबु लॻी पई आहे, छो त ज़ाहिरी तव्हांखे छा थो लॻे? हिन जेको असां ॿुधायो सुठी आवाज़ हुई न, मुज़ाहिरनि में नारा हणी हणी, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे साफ़ी बिरादरी में नसरुल्ला गडानी साहब, जान मोहम्मद मेहर साहब जे हवाले सां मुज़ाहिरा थींदा रहंदा आहिनि ऐं असां वञी उन में मुज़ाहिरनि में शिरकत कंदा आहियूं सिंध असेंबली में या प्रेस क्लब जे ॿाहिरि, इन करे आवाज़ मुंहिंजी साथ कोन ॾींदी। हिकिड़ो शेर अव्हांखे नंढिड़ो आहे, जॾहिं मां MBA जे लास्ट सेमेस्टर में हुयमि त असांजी टीचर असां स्टूडेंट्स खे चयो कि बेटा ऐसे ऐसे चलन चलो कि करे लोग आरज़ू, ऐसे राह करो कि ज़माना मिसाल दे। वाह 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 वाह। त उन्हें खे कोशिश कयूं था फॉलो करण जी। ॾाढो सुठो, लाजवाब, बहितरीन। आवाज़ असां बि ख़राब हो पर असां त मिड़ी कोशिश कईसीं। नाजाइज़ी थी आहे, नलके खे अञा माना मां असां हलायो ई न हुयो। असांखे ख़बर पए न त नलके वारे खे ठाहियो के। हा असां इहो त तव्हां शुक्र कयो त असां अध में बंदि कयोसीं, असांखे ख़बर हुजे तव्हां शुरू में बंदि कयो आहे। मां चवां पियो त माइक न ॾियो मूंखे। अच्छा बहरहाल थैंक यू सो मच। अवां सभई हिते कही आया, ॾाढो मज़ो आयो, इलाही ज़बरदस्त कचहरी अवां सभिनी सां रही, वॾा वॾा मुंहिंजा जो अवां हिते आयो। हाणे वाइंड अप सां गॾोगॾु हीअ माइक जेकॾहिं शाहिद ताईं पहुचायो महिरबानी करे, त असां हिकिड़ो आख़िर में वेंदे वेंदे कलाम ॿुधंदासीं ऐं साण में केक प्लास्टिक जो न आहे, इन करे हिनखे कटे बाक़ाइदा सबूत ॾींदासीं त हीउ केक जेको आहे असली आहे। सो असां केक कटींदासीं छो त धरती TV जी 16वीं सालगिरह आहे। सो जासिफ़ तव्हां कुझु चवणु चाहींदो? बिल्कुलु, ऐं इन ई उमेद सां इहो जेको केक कटींदासीं त इहो जेको सफ़र आहे इहो हमेशह ईअं जारी ऐं सारी रहे, इहे ख़ुशियूं जेके आहिनि हमेशह ईअं रहनि, इहे जेके ख़ूबसूरत शामूं सजनि थियूं इहे हमेशह ईअं सजनि, ऐं जेके ख़ूबसूरत आर्टिस्ट आहिनि जेके हीअ असांजो हिकिड़ो चवंदा आहिनि हिकिड़ो गुल हिकिड़ो गुल हूंदो आहे, उहो सभु जंहिं गॾिजंदा आहिनि त उहो गुलदस्तो थींदो आहे, इहो हमेशह इहो गुलदस्तो बरक़रार रहे। सो सर प्लीज़। बिल्कुलु, सो अवां जो कलाम हूंदो, असां केक कटींदासीं, असां खां पोइ तव्हांखे ॿिया महिमान ऐं ॿिया मेज़बान जॉइन कंदा। सो असांजे तरफ़ां अल्लाह हाफ़िज़। जेको मुंहिंजो मशहूरु गीत आहे पूरी दुनिया में, पूरे पाकिस्तान में, पूरी दुनिया में उहो गीत बलोची तव्हांखे ॿुधायां थो। कूजे बाज़ परेशान रोआ सेवण दरबारा, अल्लाह मिलाइनी यारा सलीम खान मगसी गुशी,
कूचे क्रमाना देह बदे हाथराना अख्त कूचे क्रमाना देह बदे हाथराना रोगा सेवण दरबारा रोगा बुठल दरबारा हो अल्लाह मेली मैयारा है अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा है अल्लाह मेली मैयारा अख्त कूचे क्रमाना देह बदे हाथराना अख्त कूचे क्रमाना देह बदे हाथराना रोगा सेवण दरबारा रोगा बुठल दरबारा हो अल्लाह मेली मैयारा है अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा है अल्लाह मेली मैयारा भूत मैगी चौधारा भूत मैगी चौधारा हो अल्लाह मेली मैयारा है अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा खल्क खुदाई है दर्द जुदाई है दाहे खल्क खुदाई है तंगे रूह फतीदारा तंगे रूह फतीदारा हो अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा है अल्लाह मेली मैयारा सगा नहीं रूहे दर्द रवगा नहीं अंतर आस सगा नहीं रूहे दर्द रवगा नहीं साथ दवाई बीमारा साथ दवाई बीमारा हो अल्लाह मेली मैयारा है अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा है अल्लाह मेली मैयारा शेर मजारी है तुम्ही छुख खुमारी है यखे शेर मजारी है तुम्ही छुख खुमारी है तुम्हें बुर्रग जाना तुम्हें बुर्रग जाना हो अल्लाह मेली मैयारा है अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा है अल्लाह मेली मैयारा अख्त कूचे क्रमाना देह बदे हाथराना अख्त कूचे क्रमाना देह बदे हाथराना रोगा सेवण दरबारा रोगा बुठल दरबारा हो अल्लाह मेली मैयारा 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 है अल्लाह मेली मैयारा हक जगमग चंद्र सितारन जी सुहिणन माण्हुनि प्यारन जी